बेशक अल्लाह बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे। का बि शइ अल्लाह खां छुपियल न आहे, यानी नज़रियो आहे। एहसान जो नज़रियो जे सूरत जे इब्तिदा में जेको एहसान आयत अवल में दुआ में ज़िक्र हुयो, उन एहसान जी गोया की हिकिड़ी तशरीह आहे, ताबुद रब्बक कअन्नका तराहु फ़इन लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक। यानी इहो नज़रियो आहे त अल्लाह तबारक व तआला हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे। उहो माण्हू खे ॾिसे पसे थो, ऐं माण्हू छा थो करे, उनजी नशिस्त बरख़ास्त, उनजी गुफ़्तो शुनीद अल्लाह तबारक व तआला ॿुधे ॾिसे थो। ऐं पहिरियों पहिरियों यानी इहो नज़रियो आहे, बुनियादी इहो असास आहे दीन जो जेको सेखारियो वियो आहे। पंहिंजे औलाद खे हज़रत लुक़मान इहा ॻाल्हि सेखारी, तव्हांखे ज़हन में हुजे अल्लाह ताला हर जाइ ते ॾिसे थो, हर जाइ ते हाज़िर आहे, हर जाइ ते ॾिसे थो। तव्हांजो जेतिरो बि अमल हूंदो उहो अलाह वटि आहे, उहो नेक आहे या ख़राबु आहे, उनजी नियत इरादो कहिड़ो आहे। इनमल अमल बि नियत, अमाल जो दारो मदार नियत सां हूंदो आहे। माण्हू अमल करे थो कहिड़ी नियत आहे, नियत जेका आहे अलाह ॼाणे थो, अलाह से हुन सां गॾु आहे। या बुनैया अक़िम सलात, ए पुट निमाज़ क़ाइमु कर, निमाज़ पढ़। इहा हदीस शरीफ़ में अचे थो, मुरू सिब्यानकुम बिस्सलात इज़ा बलगू सबअ वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा वफ़र्रिक़ू बैन मज़ाजिअहिम। फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ पंहिंजे ॿारनि खे हुकुम कयो निमाज़ जो, जॾहिं हू 7 सालनि जा थियनि, निमाज़ जो चओ, निमाज़ ते हलो। 7 सालनि जा ॿार हुजनि, उनखे निमाज़ जे लाइ चओ, ताक़ीद कयो। वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा, उनखे पाण सां गॾु निमाज़ ते वठी अचो जॾहिं उहे 10 सालनि जा थियनि। वज़रिबूहुम ज़रब जी माना इहा आहे, ज़रब जी माना, ज़रब लफ़्ज़ मुश्तरक आहे, तंहिंजी इनजी इहा माना आहे, उनखे मिलाइणु, गॾु करणु, उन्हनि खे गॾाए वठी अचो, इहा माना आहे। वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा, 10 सालनि जा थियनि, उन्हनि खे पाण सां गॾु निमाज़ ते वठी अचो। वफ़र्रिक़ू बैन मज़ाजिअहिम, उन्हनि जे बिस्तरनि खे अलॻि कयो। हर हिकु ॿार भाइर हुजनि पाण में, या भाउ भेण, या जहिड़ा बि ॿार अलॻि अलॻि हुजनि, बसि उनजे बिस्तरे जो अलॻि इंतिज़ामु हुजे, उहो अलॻि अलॻि हुजे, अलॻि हुजे। न त नंढनि ॿारनि खे जीअं माण्हू हिकु सभिनी खे सुम्हारींदो आहे, हीअं थींदो आहे। छोटा ॿार जेके आहिनि गॾु सुम्हंदा आहिनि, हिकिड़ी जाइ ते वेठा हूंदा आहिनि, पर जॾहिं अशरनि जो थिए, 10 सालनि जो थिए, हुनजो पोर्शन जुदा हुजे, अलॻि हुजे। वफ़र्रिक़ू बैन मज़ाजिअहिम, या बुनैया अक़िम सलात, ए पुट निमाज़ क़ाइमु कर, निमाज़ पढ़। वामुर बिल मारूफ़, वामुर बिल मारूफ़ वन्हा अनिल मुनकर, अमुर बिल मारूफ़ कर, नेकी जी ॻाल्हि हुजे चओ, वन्हा अनिल मुनकर, बुराई खां रोक, ग़लति हुजे अमल उन खां रोके। अहिड़ी तरह सां जीअं हदीस शरीफ़ में बि इन जो वधीक मज़ीद तफ़सील आहे। ये हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, कलामी युफ़स्सिर कलाम अल्लाह, मुंहिंजो कलाम अल्लाह जी कलाम जो तफ़सीर हूंदो आहे, मुंहिंजो कलाम अल्लाह जे कलाम जो तफ़सीर हूंदो आहे। अहिड़ी तरह सां हदीस में जो तफ़सीर इहो आहे, मन रआ मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिहि फ़इन लम यस्तति' फ़बिलिसानिहि फ़इन लम यस्तति' फ़बिक़ल्बिहि वज़ालिका अज़अफ़ुल ईमान। कंहिं मुनकरात खे ॾिसे हुनखे हथ सां रोके, नथो रोके सघे, ज़ुबान सां हुनखे चवे, नथो रोके सघे ज़ुबान सां, दिलि में हुनखे बुरो सम्झे, हुनखे अलॻि सलॻि थी वञे, मुनक़ता थिए, इनक़िता, बाइकाट जंहिंखे चइबो आहे, उहो बाइकाट करे बसि। ज़ालिका अज़अफ़ुल ईमान, इहो कमज़ोर ईमान आहे, लेकिन ईमान आहे, इहो बि ईमान आहे। अहिड़े क़िस्म जे मुआशिरे माहौल में अलॻि हुजे, ज़रूरत न आहे हिन सां इख़्तिलात जी ज़रूरत न आहे। जहिड़ी तरह हदीस ॿिए में अञा तफ़सील अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, इज़ा रअयत शुहन मुताअन व हवन मुत्तबअन व इजाब कुल्ल ज़ी रअयन रअयह फ़अलैक बिन्नफ्स ख़ास्सा व दअ अम्रल अवाम, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहिड़ी तरह वन्हा अनिल मुनकर, बुराई खां रोक, वस्बिर अला मा असाबक, ऐं सब्र कर जेको तोखे पहुचे। इन जे करे लाज़मन का तकलीफ़ूं ईंदियूं, सब्र हिकमत करणी पवंदी। इन ज़ालिक मिन अज़्मिल उमूर, इहो तमामु वॾी हिमत वारी ॻाल्हि आहे। हिमत वारो कमु आहे इहो कमु माण्हू कंदो, उन में लाज़मी तौर सां हुनखे सब्र तहमुल सां सॼी इहो सिस्टम हलाइणो पवंदो, आसान न आहे।